अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल नावल निगार सिराज किस छईं नूरल खे ॻोठां आहे हूअं त के महीना में मस थिया हुआ पर हिन खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन खे वरिया गुज़री विया हुआ। हिन खे पंहिंजा पट विसरंदा थी विया। उन्हनि जे बदिरां ही नऊं पट नए सिज नऊं ऐं वधीक पंहिंजो बासण लॻो। हिन जी दिलि अखियुनि में लही आई हुई ऐं उन्हनि अखियुनि खे हर वक़्तु का ॻोल्हा हुई, का होरा खोरा हुई। हिन खे सम्झ में न ईंदो हो त हिन जे अखियुनि खे कंहिंजी ॻोल्हा हुई, छाजी होरा खोरा हुई। सॼी ॼमार हिन खे कॾहिं बि उहो महसूसु न थियो त हिन जे पासीराटियुनि जे पोयां का दिलि बि आहे, पर हाणे ओचितो ई ओचितो हिन खे दिलि जे मौजूदगीअ जो अहसासु थियणु लॻो। हिन जी दिलि बिना कंहिं सबब जे धड़कणु लॻी हुई ऐं धड़कंदे धड़कंदे धक घुसाइणु लॻी। यारूअ जे घर ॾांहुं वञण जो सोचींदे ई हिन जी दिलि मांदी थियणु लॻंदी हुई। दिलि जे उन मांदकाईअ खे घटाइण लाइ हू मामे जे ॿनीअ ते हलियो ईंदो हो ऐं मामे खे मिंथ करे हरुकाइणु लॻंदो हो, झंगु वढणु लॻंदो हो। ॿियो कुझु न सुझंदो होसि त वहड़े खे सिंगनि खां झले ज़ोर आज़माई करणु लॻंदो हो। वहड़ो बि हिन खे एतिरो सुञाणे वियो जो हिन खे ॾिसंदे शर्त दून हेठि करे सिंग ओलारे बीहंदो ऐं हिकिड़े खुर सां ज़मीन ते दड़िया हणणु लॻंदो हो। नूरल खे घड़ीअ लाइ पंहिंजे दिलि जी आंध मांध विसरी वेंदी हुई। हिन जो पंहिंजो रगूं बि वहड़े वांगुरु टिणकंदियूं वेंदियूं हुयूं ऐं जॾहिं हिन जा हथ वहड़े जे खवरनि खवरनि सिंगनि में फॿंदा हुआ तॾहिं हिन जी दिलि में फ़क़ति उहो ई ख़्यालु हूंदो हो त उहो एॾी ताक़त लाहे जो वहड़े खे टंगूं ॿीड़ियूं करण ते मजबूर करे विझे। ज़ोर लाइण वक़्तु हिन जे नक जो नासूं फुंडणु लॻंदियूं हुयूं ऐं हिन जे नासुनि मां हिन जे साह जो आवाज़ु सीटियूं बणिजी निकिरंदो हो ऐं वहड़े जे नासुनि मां निकिरंदड़ फूकारनि में गुम थी वेंदो हो। जॾहिं वहड़ो वधीक सत न सारे हिकिड़ो गोॾो ॿीणूं करे हिन जे अॻियां झुकी पवंदो हो तॾहिं हिन खे पंहिंजे दिलि जी धक धक साफ़ ॿुधण में ईंदी हुई। सट ॾेई वहड़े खे उथारे संदसि ॻिचीअ ते हिकु नई प्यार मां थपकियूं ॾियणु लॻंदो हो ऐं पोइ हिन खे पंहिंजो पघर में शल थियल जिस्म यादि अची वेंदो हो। हिन जे दिलि जी धक धक ढरी थियणु लॻंदी हुई ऐं उन जे बदिरां हिकु अजब थक हिन जे बदन में कर मोड़णु लॻंदो हो। उन थक लाहिण लाइ हू वाह ते हलियो ईंदो हो। वाह में तुड़गंदे हू को वक़्तु सऊं सिधो पाणीअ जे बिस्तरे ते पुठ भर तरंदो पाण खे वकिरे जे आधार ते छॾे ॾींदो हो। हिन जे मन में जेकी मांधाण मतल हो उन जो को सिधो सऊं सबबु को तरफ़ को आॻो पीछो हिन खे सम्झ में न ईंदो हो। हिन खे रखी रखी उहा ॻाल्हि यादि ईंदी हुई त उहो मांधाण उन ॾींहं खां मतो हो जंहिं ॾींहुं हू शाह शहीद जो मेड़ो घुमणु वियो हो ऐं जॾहिं थाणे तां मास्तर खे छॾाए आया हुआ। उन मांधाण जो मुंड शायदि उहो वाक़ियो हो या वरी वॾेरे गुलण जी यारूअ वारनि सां खोचराई। हू जॾहिं बि उन्हनि वाक्यनि खे यादि कंदो हो तॾहिं हिन खे मास्तर जे अखियुनि जा लुड़क पंहिंजे अखियुनि में लहंदा महसूसु थींदा हुआ। या वरी हिन खे कंहिंजो रत में ॻाढ़ो ॾोरो यादि ईंदो हो, कंहिंजूं हीसियल हिरासियल अखियूं यादि ईंदियूं हुयूं ऐं उहे ॿोल यादि ईंदा हुआ त अदी इन्हीअ खां मरी वञूं हा त चङो, को कांधी कुल्हो ॾियण लाइ त तरसे हा। उहे लफ़्ज़ बि हिन खे पंहिंजे दिलि में लहंदा महसूसु थींदा हुआ। उन खां पोइ हिन जो समूरो वक़्तु उन्हनि ॿिनि संदनि में विराइजी वियो हो। हिन जी समूरी काइनात जो उत्तर ऐं ॾखिण उहे ॿ संदा हुआ। हू कॾहिं उतर वेंदो हो त कॾहिं ॾखिण लही पवंदो हो। मास्तर सां हिन जी यारी वण वेड़ीअ वांगुरु हिन खे वेड़ींदी वई। अलाए मास्तर जे ॻाल्हियुनि में कहिड़ी ॻाल्हि हुई जो न सम्झंदे बि हू भाईंदो हो त उहे ॻाल्हियूं हिन जूं पंहिंजियूं हुयूं जिन खे सम्झण जी हरू भरू ज़रूरत बि कान हुई। भला माण्हू उन ॻाल्हि खे छा सम्झण जी कोशिशि करे त हिन खे ॿ हथ आहिनि, ॿ पेर आहिनि, ॿ अखियूं आहिनि, ॿ कन आहिनि, त हिन खे बुख लॻे थी, उञ लॻे थी, थकु थिए थो, निंड अचे थी। मास्तर जूं ॻाल्हियूं बि ईअं ई हुयूं त हिकिड़ा हिन वांगुरु हिन जे मामे वांगुरु ऐं हज़ारे लखे कुड़मियुनि वांगुरु पोरियत हुआ ऐं ॿिया वॾेरे गोहराम, वॾेरे गुलण ऐं सेठ सेरूमल जहिड़ा माण्हू हुआ जन कॾहिं बि को पोरियो कोन कयो हो। पोरियत पोरियो करे जेकी उपाईंदा हुआ सो हिननि जो पंहिंजो न हूंदो हो ऐं सेठियूं पोरियो की न कंदा हुआ, कुझु की न उपाईंदा हुआ, तॾहिं बि सभु कुझु हिननि जो पंहिंजो हो। टियां कमदार हुआ, कारावा हुआ, मोली हुआ, सूबेदार हुआ, कामोरा हुआ, जेके पोरियतनि जो पोरियो मेड़े चूंडे दीना दास्ती वॾेरनि ऐं सेठियुनि जे हवाले कंदा हुआ, पंहिंजी वटि खणंदा हुआ ऐं शहनशाह असांजे खे सलामत रखे ख़ुदा वंदा
जहिड़ा ॻेच ॻाईंदा हुआ। मुंझारो फ़क़ति तॾहिं थींदो हो जॾहिं हिकिड़ो सुवालु हिन जे दिमाग़ जे कंहिं कुंड में पोसरणु लॻंदो हो त ईअं छो आहे। मास्तर हिन जे अखियुनि में उहो सुवालु पढ़ी ॻच देरि माठ थी वेंदो हो, ॼण त हू हिन खे सम्झाइण जे बारे में दिलि मन हणंदो हुजे त हिन सां हक़ीक़त बयानु करे या न। पोइ ॼण पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदे चवंदो हो, नूरल ईअं छो आहे। इहो ॾाढो वॾो सुवालु आहे, ॾाढो डिघो सुवालु आहे, एॾो डिघो जो तुंहिंजी मुंहिंजी हयाती उनखे सम्झण लाइ काफ़ी न आहे। पर तो मूं लाइ उहो सम्झणु हरूभरू ज़रूरी बि न आहे त ईअं छो आहे। ईअं खणी सम्झ त ईअं आहे, पर उहो सुवालु वधीक ज़रूरी आहे त ईअं हुअणु घुरिजे या न। जेकॾहिं न त असीं उनखे बदिलाइण लाइ कुझु करियूं या न रुॻो हिते, पर जिते किथे ख़ुदा जा के बंदा उन कोशिश में आहिनि त उनखे बदिलाइनि ऐं अहिड़ो को बंदोबस्तु कनि जो केरु कंहिंजो हक़ु न मारे, को वॾेरो ऐं सेठ न हुजे जो कंहिं हारी ऐं पोरियत जो पोरियो ईअं दीनादासी खणी वञे। नूरल उन जवाब खां मुतमाइन न थींदो हो। बेतबिनानी घुंज बणिजी हिन जे निरढ़ ते उभरी ईंदी हुई। मास्तर बि ॼण फिको थी चवंदो हो, उठ किताबनि जा पढ़ी बि तोखे सम्झाइण जहिड़ो जवाबु ॾेई न सघंदुसि। हिकु ॾींहुं त नूरल ज़रे घटि मास्तर सां कावड़जी पियो हो। थियो छा जो कात्यारनि जे ॻोठ जा ॿामिरा मास्तर वटि मिज़मान थी आया। नूरल जॾहिं बि मास्तर वटि ईंदो हो तॾहिं हिन वटि 2-3 हमरा हमेशह ॾिसंदो हो। हू जेके पाण में ॻाल्हाईंदा हुआ नूरल ख़ामोशीअ सां वेठो ॿुधंदो हो, कॾहिं बि विच में न पवंदो हो, न ॻाल्हाईंदो हो। ॻाल्हियूं बि अक्सर अहिड़ियूं हूंदियूं हुयूं जंहिंजी हिन खे का ख़बर न हूंदी हुई। सियासत जूं ॻाल्हियूं, कानून जूं ॻाल्हियूं, जंग जूं ॻाल्हियूं, आज़ादीअ जूं ॻाल्हियूं, अंग्रेज़ ऐं जर्मन जूं ॻाल्हियूं, कॾहिं वरी चूंडुनि जूं ख़बरूं, वोटनि जे लिस्टुनि जूं ॻाल्हियूं, वज़ारतुनि जा मामला, कांग्रेस ऐं लीगियुनि जा मुक़ाबिला ऐं झेड़ा। उहे ॻाल्हियूं नूरल लाइ नयूं बि हुयूं त ओपरियूं बि। हिन खे उन्हनि में का दिलचस्पी महसूस ई न थींदी हुई। ख़ुशि ख़ैराफ़ियत खां पोइ हाली अहवाल थिया त ख़बर पियसि त पीर जानण शाह वारी जागीर तां लाखनि जे 50 घरनि खे बेदख़ल थिए कयाऊं, जेके उन ज़मीन ते पीढ़ियुनि खां हरहारी हुआ। सॼे ॻोठ खे पुलिस घेरो करियो वेठी हुई, पर लाखा बि मरण मारण लाइ तयारु वेठा हुआ। हू कंहिं बि सूरत में पंहिंजा अबाणा पट छॾण लाइ तयारु न हुआ। हिननि जो चवणु हो त असांजे अबनि ॾाॾनि हिन ज़मीन खे रत जो रेज ॾेई आबाद कयो आहे। भॼन खे भरे जंग में थूहर वढे खाटियूं खणी ज़मीन खे आबादीअ लाइक़ु कयो। पीर जानण शाह जे अबे ऐं ख़ुदि संदसि चवण ते ज़ाले मुड़िसे बेघरूं वयूं आहिनि। हिननि जे वॾड़नि जा मुक़ाम बि उन ज़मीन ते आहिनि। हाणे जॾहिं ज़मीनूं भलियूं थियूं आहिनि त हू खेनि बेदख़ल थो करे, रुॻो उन करे जो जॾहिं खां लाहौर मां नई बीबल आणे विहारी अथसि त उन जा माइट किथां किथां अची लॾा लाहे वेठा आहिनि। चए सिंधी हारी पोरियो नथा कनि, सो ज़मीनूं असीं वधीक सुठियूं खेड़ींदासूं। आकी बाकी जो भर पासे में हिकिड़े रिटायर्ड सूबेदार मलिक जहानदाद ख़ान अची ज़मीनूं संभालियूं हुयूं ऐं हारी बि पंहिंजे मुल्क मां आंदा हुआ ई तंहिंजी ज़मीनदारीअ जी हाक ॿुधी पीर जानण शाह असुल मुटो ॿधी बीही रहियो हो त लाखनि खे लॾाए नवां हारी झलींदुसि। मलिक जहानदाद ख़ान जो ॾखो सॼे तर में मचियल हो। जॾहिं नौकरीअ में हो तॾहिं हुरन वारी वेढ़ांद में हिन अहिड़ा कारनामा कया हुआ जो सिपाहीअ मां चाढ़े सूबेदार कयाऊंसि ऐं इनाम में भलियूं ज़मीनूं ॾिनऊंसि। जेके माण्हू झलबा हुआ तन खे सची कराइण लाइ खेनि जहानदाद ख़ान जे हवाले कंदा हुआ। उन वक़्तु हू मलिक जहानदाद ख़ान बदिरां पंहिंजे असली नाले सां झाड़ू सॾिबो हो। आम माण्हू खेसि चिमटो सॾींदा हुआ। हू उन नाले ते ॾाढो ख़ुशि थींदो हो। हिन खे हूअं त सची कराइण जा सभु अंग ऐं करतब ईंदा हुआ। पेर कुटणु, मुछूं पटणु, उबतो टंगणु, कुल्हनि जे फणियुनि में पांजारी ॿधणु, नह पटणु, नाज़ुक हंधनि ते ॾंभ ॾियणु, डंडी लंघाइणु, पर जंहिं ॻाल्हि हिन खे सॼी सिंध जी पुलिस में मशहूरु करे छॾियो उहो फ़न रुॻो झाड़े खे ई ईंदो हो।
छा कंदो हो जो जवाबदार खे आनूरनि जे मथां हजामनि वारो चिमटो चाढ़े छॾींदो हो। संदसि थाणे ते सदाईं उस्तो इमामदीन हजाम संदसि संवारत लाइ सॾिबो हो, पर हिन जो असुलु कमु उहो चिमटो चाढ़णो हो। उस्तो इमामदीन पंहिंजे हद जो ॼातल सुञातल हजाम हो ऐं तुहर विहारण में हिन जी हाक मुल्का मुल्क मशहूरु हुई। चिमटो चाढ़े हिकिड़े हथ सां मिस्रीअ जी ॻड़ी नींगर जे वात में विझंदो हो ऐं ॿिए हथ सां पकीअ जे हिक ई गहके सां लोथड़ी वञी परे पवंदी हुई ऐं उताक में मुबारकूं लख लख मुबारकूं जो हुल हंगामो मची वेंदो हो ऐं उस्तो इमामदीन सुआ में काहे वेंदो हो। पोइ जॾहिं झाड़ू सूबेदार थी आयो ऐं उस्ते इमामदीन सां संदसि ॾेठ वेठ थी, तॾहिं खां उस्ते इमामदीन जो ॾस पतो थाणे ते ॿुधबो हो। हिन जो चिमटो हाणे झाड़े जो हथियार बणिजी वियो। कंहिंखां सची कराइण वक़्तु उस्तो इमामदीन जॾहिं हेठि झुकी आनूरनि मथां चिमटो चिंबड़ाए पाकीअ खे हथ जे तिरीअ ते फटका कढाईंदो हो, तॾहिं चपनि में भुण भुण करे चवंदो हाय हाय, अहिड़ो सुहिणो जवान सॼी उमिरि ताड़ियूं वॼाईंदो, हाय हाय। ऐं पोइ हिन जे आवाज़ जो पड़ाॾो थाणे में गूंजंदो हो, साईं हाणे त मिसकीन ते रहम करियो, चए थो त सची थो करियां। जॾहिं खां ज़मींदार थियो हो तॾहिं खां हू झाड़े मां मलिक जहानदाद ख़ान सॾणु लॻो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं आस पास जा दंगई वॾेरा हिन जा सलामी थींदा विया। हू हिननि खे लाहौर घुमाइण वठी वेंदो हो ऐं वापसि वञण ते वॾेरे जे बग़ल में का नई बीबल हूंदी हुई। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ उहो ई वॾेरो पंहिंजी ज़मीन बि मलिक जहानदाद वटि गिरवी रखंदो हो ऐं मिनथूं मेड़ूं करे खेसि लाहौर ऐं कराची हलण लाइ हाओ कराईंदो हो। कीअं वॾेरा वरी पंहिंजनि हारियुनि नारियुनि या वेरुनि खां वेर वठण काण ॿध छोड़ लाइ बि मलिक जहानदाद ख़ान जी दर जा सलामी हूंदा हुआ। जो हद जो सूबेदार ऐं वॾा जमादार मलिक जहानदाद ख़ान जा ॿोलणा न्याज़मंद या मिट माइट ई मुक़ररु थी ईंदा हुआ ऐं तर में का वारदात थींदी हुई त उहो मलिक जहानदाद ख़ान ई हूंदो हो, जंहिंजे सलाह मशवरे सां वारदात जा जवाबदार सग सूदो झलिजी पवंदा हुआ। ओड़े पाड़े में जॾहिं बि माल काइबो हो त भाॻिया सिधो अची मलिक जहानदाद ख़ान जो दर झलींदा हुआ ऐं हिन जी नामूस अहिड़ी हुई जो हिकिड़े ॾींहुं भाॻिया भुंग ॾेई वेंदा हुआ त ॿिए ॾींहुं वटि भाॻियनि जे वथाणनि ते पहुची वेंदा हुआ। मास्तर लाखनि खे उहा सलाह ॾिनी त मुड़ी वञनि ऐं पुलिस सां मुक़ाबिलो करण बदिरां लॾे वञनि। नूरल जूं मुठियूं भिकूड़जी वियूं। हिन जे अखियुनि में ॼण लूणु बुरकिजी वियो ऐं रतायल अखियुनि सां मास्तर खे शूके ॾिसंदे चयाईं, मास्तर पंहिंजी जूई ऐं अबाणा पट छॾे वञनि जी सलाह ॾियण खां अॻु कुझु त वीचार करी हा। मास्तर घड़ीअ लाइ नूरल जे अखियुनि में निहारियो। उन्हनि में ॿरंदड़ मच में घणी देरि निहारण जो ताब न झले हिन कंधु खणी हेठि कयो। भुणकंदे चयाईं, वीचार कहिड़ो वीचार करियां हा? उहो त भली वॾी वेढ़ांद थिए, भले त कंध किरनि। आउं शहर वञी वफ़द ठाहे वज़ीरनि सां मिलियो आहियां, कामोरनि सां ॻाल्हायोसूं, वकीलनि सां सलाहूं कयूं अथमि। जिते जिते वियासूं उते पीर जानण असां खां अॻु में वञी पहुतो आहे। मलिक जहानदाद ख़ान पुलिस कमानीअ सां मिली आयो आहे। सभु चवनि था त लाखनि खे सम्झायो त झेड़ो टारीनि ऐं पोइ कोरट जा दर खड़काइनि। बाक़ी जेकॾहिं झेड़ो थियो त ज़मीनूं बि वेंदियूं त मुड़ुस बि माराईंदा ऐं बाक़ी हमरा बेदरियाफ़्ता पिया जेलनि में सड़ंदा, सना बचा रुली वेंदनि। पर मास्तर तो त चयो थिए त अंग्रेज़ जो कानून ॾाढो बरजुस्तो आहे। नूरल पहिरियों भेरो मास्तर खे छिड़ब ॾिनी पर खेसि का शर्मसारी न थी। मास्तर कुझु आजिज़ीअ मां ऐं कुझु वर्चजी चयो, नूरल अंग्रेज़ जो कानून बराबरि बरजुस्तो आहे, पर उहो कानून जेसीं हरकत में अचे तेसीं लाखनि जो जुण बचो रुली वेंदो। रुगो पीर जानण शाह या मलिक जहानदाद ख़ान जी ॻाल्हि हुजे हा त आउं पाण कुहाड़ी खणी वञी लाखनि सां गॾु बीहां हा। पर हिन वक़्तु लाखनि जे साम्हूं पुलिस कानून जी लठ खयो बीठी आहे। नूरल खे का ॻाल्हि सम्झ में न पई आई, सो वरी चयाईं, पोइ तो वारो कानून केॾांहुं वियो? हाणे मास्तर खे बि कावड़ अची वई ऐं हिन रड़कंदे चयो, वॾो को उठ मग़ज़ आहीं, तोखे कीअं सम्झायां त अंग्रेज़ वॾेरे जे कुल्हे ते चढ़ियो वेठो राज करे
ऐं हीउ कानून बि वॾेरनि जो ठाहियलु आहे, जेके असेंबलीअ में चूंडिजी विया आहिनि। वॾेरनि जो कानून पहिरीं वॾेरनि जो बचाव कंदो ऐं पोइ ॿिए कंहिंजो कानून ताईं पहुचण लाइ बि पैसो घुरिजे। सो पीर जानण शाह वटि आहे, लाखनि ग़रीबनि वटि पंहिंजे खाइण लाइक़ी कुझु कोन्हे त कानून ताईं कीअं पहुचंदा? त पोइ अहिड़े कानून खां त भींग भली आहे, वाह जो कानून आहे। अहिड़े कानून जी ॻिची मरोटिजे त चङो, न हूंदो कानून न हूंदा कूड़ा आसरा। नूरल खे हाणे कावड़ न हुई, हू बि वरचजी पियो हो। हिन जे लौणनि में रत धऊं धऊं करणु लॻो हो, बेसबब उॼातो ओचितो। पोइ लाखनि खे चयईं, भाऊ ही मास्तर भली वेठा ॿारनि खे कूड़ा किताब पढ़ाइनि, पाण हलो त हलूं, मुंहिंजो सिर अव्हां सां लॻे। हू लाखनि सां गॾिजी संदनि ॻोठु आयो। हिन जे अंदर में वॾी वेढ़ जारी हुई, पर मास्तर सां ईअं ॻाल्हाइण जो मूंखे को हक़ु कोन हो। मतां मास्तर सची ॻाल्हि थिए कई, न मास्तर डिॼणो हो, काइर हो। मलिक जहांदाद ख़ान जो नालो ॿुधी ॾिनो हो या पीर जानण शाह सां विञाइण नथे घुरियाई। न ईअं कोन्हे, मास्तर कूड़ो मुड़ुसु न हो, पर ही पढ़ियल ॻढ़ियल माण्हू रुॻो वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, हर ॻाल्हि में सियासत पिया सोचींदा। ठहियो मोटी मास्तर खां खणी गुथा लफ़्ज़ बश्क कराईंदुसि। ऐं पोइ जॾहिं वॾी वेढ़ांद थी तॾहिं हिन ईअं थिए भायो ॼणु हू पाण लाखनि मां हो। हीअ जूई हिन जी हुई ऐं हीउ मुक़ाम हिन जे अबनि ॾाॾनि जा मुक़ाम हुआ। हिन भायो त हू शाह शहीद जो फ़क़ीर हो ऐं हीअ वेढ़ांद मुग़ल लश्करनि सां हुई। लाखा ख़ुदि हैरान हुआ त ही हमरा जंहिंजो हिननि सां न तांजी न पेटो, सो हिननि सां गॾु हिननि लाइ ईअं विढ़ियो जीअं को लाखो बि न विढ़ियो। जॾहिं पुलिस जो घेरो टोड़े हिन पीर जानण शाह ते लूमड़ कई, तॾहिं हिन जे मन में मास्तर जा उहे लफ़्ज़ पे हुरिया, अंग्रेज़ वॾेरे जे कुल्हे ते चढ़ियो वेठो राज करे। पीर जानण शाह जेसीं पंहिंजो पिस्तौल संभाले, तंहिंखां अॻु हिन जी कुहाड़ी हुन जे मग़ज़ खे ॾारे वेई ऐं पोइ ओचितो माठ थी वई। फ़ैर बंदि थी विया। फ़क़ति उहे लफ़्ज़ हिन जे कनि पिया त ॿेली लाखा ॾाढा मुड़ुस आहिनि। नूरल खे का ॻाल्हि सम्झ में न पे आई त हिन खे जंहिं कंहिं भाकुर छो थिए पातो, हू पाण त लाखो कोन हो, पर हर कंहिं लाखे जे भाकुर में हिन जे मन में उहा सरगोशी थिए कई त तूं असांजो आहीं, असीं तुंहिंजा आहियूं। ईअं बि थींदो आहे भाऊ त रत जे रिश्तनि बिना बि के मिट थी पवंदा आहिनि। हिन जे अखियुनि खे उन जे सरगोशीअ पोसराइणु शुरू कयो ऐं कंहिं धुंध मां हिन ॾिठो त धकियल माण्हुनि खे खटुनि ते सुम्हारे शहर नेण जूं तयारियूं पे कयूं। हिन जे सॼे बदन में भवाटियूं पे पयूं। हिन सोचियो त आउं शायदि थकिजी पियो आहियां। उन महिल हिकु ॿियो भुणको ॿुधो। मास्तर नूरल खे निंड अची वई आहे, तूं ख़बर कर त थाणे वारनि छा चयो। ऐं पोइ हिन मास्तर जा लफ़्ज़ ॿुधा, पुलिस सूबेदार पाण कोन हो, पर मूं रिपोर्ट दर्ज कराए छॾी आहे। पुलिस समूरे पंवरनि जे ॻोठ चढ़ी वई आहे। यारू पंवर वारे खून जी वारदात ते वॾेरो गुहराम पंवरनि जी बांह खणी वियो।